ख़बर शामिल कजे थी मोरो सिंध मां जितां से दिलदास उमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर से रेलवे लाइन वार्ड नंबर 12 गोड गमर खान चांडो के रहवासी आसिफ अली जरदारी पैंजे घरवारी मिसमात अफशान जरदारी सां गॾिजी दाइंदे चयो आहे त मुंहिंजा सगा सोट दिलबर जरदारी हबीबुल्ला जरदारी नामालूम माण्हुनि सां असांजे घर में ज़ोरी दाख़िल थी असां मथां डंडनि जो हमिलो करे असांखे ऐं मुंहिंजे ॿिनि मौसूम न्याणियुनि खे रतो रत करे असांजे घर मथां कब्ज़ो करण जी कोशिशि कई आहे। हिननि वधीक चयो त असांजा सगा सोट सरिया विस्की शराब विकिरो करे रहिया आहिनि ऐं इहे बासरनि जी सपोर्ट हुजण करे असांजे घर ते कब्ज़े करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। अॼु हिननि असांजे घर में अंदरि दाख़िल थी असां मथां हमिलो करे मुंहिंजनि बचनि ऐं उन्हनि असांखे ज़ख़्मी कयो आहे। अहिड़ो केस असां हद जे थाणे ते बि दाख़िल करायो ऐं असांखे पंहिंजे सोटनि मां जान जो ख़तरो पिणु आहे। हिननि एसएसपी नौशरो फिरोज़ खां घरू वज़ीर कानून जे वज़ीर ऐं तक जे MP एज़ियाउल हसन लंजार खां मुतालबो कंदे चयो आहे त असां मथां थियल कातलाणे हमले जो नोटिस वठी असां मथां हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे।